नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गडाब जे PS 99 NA 242 UC 61 गजोरो में चूंडियल नुमाइंदनि पारां तरक़ियाती कम न करण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि पारां अवामी इतिहाद ऑर्गेनाइज़ेशन कमेटी जोड़ी वई। कमेटी अॻुवान गडाब प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हर कमेटी में UC 61 जे हर ॻोठनि मां मेंबर शामिल कया विया आहिनि, जंहिंमें लासी ॻोठ, खुदाबख्श ॻोठ, साईंदाद ॻोठ, अहमद जमाल ऐं ॿियनि वसंदी पारां जमा ते अयूब ॻोठ जे पुराणे पुलिस चौकी भरिसां एहतजाज मुज़ाहिरो कयो वेंदो। उन बाद बि असांजा मसइला हल न थिया, पोइ मरहलेवार UC 61 जे हर वसंदी में एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। पहिरें मरहले में हर वसंदी में नाहिल चूंडियल तक जे MP, MNA ऐं बल्दियाती चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं काउंसलरनि ख़िलाफ़ पेनाफ्लेक्स, बैनर, पंफलेट लॻाया वेंदा ऐं वाल चैकिंग कई वेंदी। ॿिए मरहले में ॻोठ ॻोठ में मुज़ाहिरा कया वेंदा। टे मरहले में इलाइक़े जे हर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वेंदो ऐं चौथे मरहले में ज़िले चेयरमैन ऐं सिटी मेयर जे ऑफिस अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वेंदो। पंजे मरहले में कराची प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।